PPMN ऐं मार कबीले जे चीफ सरदार मोहम्मद बख्श खान मार चयो आहे त 13 डिसंबर वारे ॾींहुं मीनार पाकिस्तान वटि अवाम तारीख़ी रेफरेंडम ज़रिए वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ तारीख़ी फ़ैसिलो ॾींदो। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन ख़ानगर वारे पंहिंजी रिहाइशगाह ते तक जी अवाम जा मसइला ॿुधंदे ऐं साफ़ सां ॻाल्हाईंदे कयो। संदसि वधीक चवणु हो त वफ़ाक़ी हुकूमत लाहौर वारे जलसे आॾो केतिरा बि रुकावटूं विझे पर PDM जो लाहौर वारो जलसो हर हालत में थींदो। चीफ सरदार मोहम्मद बख्श खान मार जो चवणु हो त जमहूरियत जी सरबुलंदी लाइ इस्तीफ़ाऊं का बि माना नथियूं रखनि, हू पार्टी फ़ैसिलनि जा पाबंद आहिनि। PPMN जो वधीक चवणु हो त वफ़ाक़ी हुकूमत उन शेख रशीद खे अहम वज़ारत सौंपी आहे जंहिं रेलवे निज़ाम खे डावाडोल करण खां सवाइ वसा न घटायो आहे। संदसि वधीक चवणु हो त ख़ान साहब जे दौर में मुल्क न पर खंड ऐं अटे चोर माफ़िया तरक़ी कई आहे। सरदार मोहम्मद बख्श खान मार जो चवणु हो त हू अटे खंड बिजली गैस तेल समेत का बि अहिड़ी शइ न आहे जेका सस्ती अघ ते मिलंदी हुजे, जंहिं करे हू हिन हुकूमत खे अवाम दुश्मन हुकूमत सॾींदो आहे। संदसि वधीक चवणु हो त घोटकी ज़िले अंदरि हिकु भेरो ॿीहर कोरोना जा केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिं करे असां सभिनी खे मास्क पाइणु ऐं ज़रूरी एहतियात करणु लाज़मी आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।